बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उठ सिंगारे से गमा कहते हर तयारा, हीरे मोतन सा जड़िए गुति मोतन मुहारा, गुल फुल गानियत गुता हने लाल लगा, बनिया बन बनात जायलो, सुहन सुगलाता मथुस कजाओ कीमती ब्या, हार हीरे जा पलाणे हजरत नबी करीम लाए, क्यों तोड़ी तयारा, ओए चढ़ी सरवर वो ओए स्वार्थ्यो, ओए मथसी मुहम्मदो, औजूदों जबराइल खे अलो, त्यो इलाही अमरा, वञी सोड़ो कर ज़मीन खे वेड़े जीअं वरका, पंध बिरिया खे न पवे काद कत दूर दगा, मौला वो ऐ मीकाईल खे ऐ हादीअ क्यो हुक्मा, ओ वञी छजहरी छांव कर तूं अलो, भले पिरीअ मथां मता महबूबन ते पवे को, तिड़की ताबशता उतो विसरावील खे रब राज करहीं मां, तीन गहबान हुई ऐ हज़रत नबी करीम जो तूं चौकी चौधारा, पोटी ख़िदमत में ख़लील जे अलो, अदब मंझियो भा मज कजाए करारियो, सैयद सरदारा नेणे निड नबी करीम खे अखड़न आरामा, हलंदो वञे काफ़िलो मथे मंज़िल मकाना, बीबी वो ओए बाड़ीअ ते चढ़ी ओए हज़रत ख़तीजतुल कुबरा, अलो थी निहारे शाम ॾे, तरसे ॾूं तरफ़ां लौखियां तम वो कावड़ा उॾुर के ईंदा की पिरी मुंहिंजा पंध में, आऊं ओॾी तन थियां ओ सीड़े अरमान में, हुई बीबी हैराना जां ओठी ॾिठाई ओचितो थियो परे खां पैदा, ककर छांव करीम ते जुड़ बादल बहारा, मथ सुबो ओ में घुमलार हो अला, ओ ॿिया साण सुवी
असहाबा अलो हुयूं हज़ारे हुक्म में बानियूं बीबीअ जे अॻियां तॾहिं बीबीअ पुछियो ओ वो बानीअ अहिड़ीअ तरीक़ा ओ कीअं सुञाणो सुवार थियूं जो ॾिठो मूं ॾूरां तन मां हिकिड़ीअ बानीअ चयो निहारे नज़रा त ही वरवी मुरसल मीर जो मूं सुञातो सही आहे तॾहिं फरमायो फज़ुल सां बीबीअ उन वेरा त जे हूंदो हज़रत हो हाशमी अला सैयद वी सरदारा अचण सां वरबीअ जाम जे कंदसि आंखे जो नियामा ॻाल्हियूं कंदे वो पाण में गुज़रन वेरन का तां आयो सरवर साथ जो जीअं मालिक मोहम्मद आणे उठ के जे कियो दूल्ह दरमंदा ढोड़िया दरबान एलची आज बग़दारा फौजन ख़तीजत खे ॾिनियूं खीरूं ख़ुशीअ मां इझो आयो रबी वटि ख़बरूं ख़लीला ख़तीजत ख़ुशहाल थी वाई विसाला हलीकी कारण ख़लील खे ख़ातूं ख़ुशीअ मां पासे वो पर्द सराग जे अला उबटी में अदबा अलो खिलियो खीकारियो ख़लील खे चवे मरहबा महदो तूं भली करे आईं मुझ पुनल पर ॾेवा भली करे आईं तूं मुझ जान बजी घुरिया भली करे आईं सफ़र साथियड़ा मुंहिंजी यारी मुस्तफ़ा वेॾे दोस्त दवा हाणे मूं मुईअ में सिरी पीअणो सा की उठे की ओठिए की चङा पाण हुआ की माल सलामत मैसरो सभई साथियड़ा पोइ कढी ख़त वो ख़लील ॾिनो अला खे मुरसल ई मकतूबा अलो पढ़ी परूड़े ख़त जो ॾियो जोड़े जवाबो पोइ पढ़ी परूड़े ख़त जो ॾिनो बीबीअ जवाबा किताबत नबीअ जाम खे वे आछो चए अॻियां मूं वटि अॻु ई माल जी कमी मूर न कामर मोटी अचे मैसरो सिघो साण हॾां पोइ वरण वारी वतन ते अलो कजो तकड़ी
तहे जीलो अनो पोखणी ख़त ख़लील थियो रहबर रवानो बीबी वो माड़ीअ ते चढ़ी हज़रत ख़तीजतुल कुबरा रोयो चवे रूह में वो गाड़े गल गोढ़ा जन मुसाफ़िर सुपरी से कीअं सुख सुता अखियुनि ओढ़ण ओॾहीं प्याजे ॾह जानियड़ा चओ सलवात हज़रत नबी करीम ते अल्लाहुम्मा सल्लि वसल्लम अलैहि लखें दुरूदा हूंदा से ओ ईमान सां कलमू जे पढ़ंदा